अञा हिननि जूं दिलियूं नरम नथियूं थियनि क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह व नज़र मिनल हक़ अल्लाह जे हुकुम ऐं अल्लाह जी इबादत जे पाते बारे में जेको नज़र ना हक़ नाज़िल थियो आहे उनखे छो ही अञा बि लजाइनि था पिया पाण सम्झो था त अॼुकल्ह जो माहौल ईअं ई आहे अल्लाह असांखो वाइदो बि वरितो रसूल बि चए थो त ईमान आणियो हेॾो ही ॻाल्हि आहे हाणे हिन एतबार सां मां तव्हांजे सामने अर्ज़ु कयां त असांजो हींअर आम तरीक़े सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान चवंदा त असांजो अल्लाह ते बि ईमान आहे रसूल ते बि ईमान आहे ज़ाहिरी एतबार सां लफ़्ज़नि में दी विचूं था पिया ख़ुदा बि फरमायो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो छो अञा तव्हांजा दिल नरम न थिया अल्लाह नथा अञा नथा मञो अञा ज़िंदगी नथा छॾियो इहो अल्लाह थो पुछे असां ऐं वाक़ई असां अञा हुन पंहिंजे ज़िद ते ई अड़ियल मां तव्हांजे साम्हूं न था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हींअर असां बि चवंदा त रसूल जे माना ला इलाहा इल्लल्लाह पुरानी ॿोली में चवंदा त खटो था पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो सवेर निकिरी वेंदा हुआ ॿाहिरि मैदान में उनखे अॼोकी ॿोली में तव्हां वाक चओ या अञा ईअं तन्हाई में वञी करे ख़ुदा जे घर कंदा हुआ इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में शहर खां ॿाहिरि वियो हिकिड़ो शख़्स अचे थो वियो उठ काहे थो अचे हाला मरहबन मरहबन खाली काहे थी उठदा उठ विकिणण थो वञा घणे में 400 रुपए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 400 रुपया ॾिना उठ वरितई हाणे हलियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ काहे हलियो अॻिते ही अचे थो पियो पैसा खयूं इते हिनखे दिल में बस सोचे उठ त मां ॾिनो थोमांसि पैसा ॾींदे की मूंखे ॾिनो ॾिठो न आहे हाणे मां वरी मुतालबो कयां मूंखे पैसा ॾियो इन करे हिन वरी इहो कोशिशि करे ऐं शहर में जी गोड़ मचायो तव्हां ॾिसो था त उठ मां हिनखे ॾिनो आहे मुंहिंजो इन वटि उठ आहे 400 तय थियो मगर मूंखे 400 मिलिया न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातो त मां ॾेई चुको आहियां बहरहाल जहिड़े फॾे ते रसूल फरमायो त हिन यतीम जो पहिरियों ई त तुंहिंजो असांजो फ़ैसिलो हो कंदो राज़ी आहे न इत्तेफ़ाक़ सां ख़लीफ़ो पहिरियों आयो उन्हें भी फैसलो इहे ॿुधी कयो फैसलो इहो कई त साईं या त पैसा ॾिस या उठ वापसि कर या शाहिद ॾे त मां हिनखे पैसा ॾिना ठीकु आहे न ॾे वरी जहिड़ो हलंदो वियो माण्हू घणा गॾु थींदा रहिया वरी हिकदमि जेको इहो फ़ैसिलो कंदो आयो ख़लीफ़ो वियो उन में ॻाल्हियूं ॿुधी इहे ई फ़ैसिलो कयो त बाबा या त पैसा ॾियो या शाहिद ॾियो चयो आहे वरी टियों आयो सिंधी में त 3 शरह जा इन्हनि इहो ई गवाही ॾिनी त बाबा या त पैसा ॾियो या शाहिद ॾियो या हाणे हे फ़ैसिला करे बीठा हाणे रसूल फरमायो हाणे हितां जो कोई ईंदो हुनजो असांजो आख़िरी फ़ैसिलो थींदो चई ठीकु आहे पोइ हेॾे जो
कंदे इन्हें करे मौला अली इब्न अबी तालिब आयो माजरा चाहे जी माजरा यार तो हिशोब से दावेदार तो मां उठ रसूल के 400 दिरहम में ॾिनो तो ॾिठो तो उठ रसूल आए ऐं हिन हिते तो मूंखे पैसा कोन मिलिया तो हिनखे पैसा कीअं जो फ़ैसिलो थींदो मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम पुछियो छा थो चए चई मसइलो इहो ई आहे तो मुंहिंजो ॾिसो था त बीठो आहे रसूल मुझे पैसा कौन मिला या शायद दे मौला अली अलैहिस्सलाम तलवार कटी सुभान अल्लाह सही बुला जैसे मां उठ ॾिनो उठ जा पैसा मुझे कौन मिला उठ ॾिसो था तो बीठो आहे मूं वटि पैसा कान्हे शायद दे मां ने पैसा ॾिना वरी भी होने चाहिए ये ज़्यादा उसमें कौन मिला उन पैसा मिला अरे ये रसूल तेरे ईमान जो वाक्य रसूल ते ईमान आने नहीं मौला अली इब्न अबी तालिब के तवज्जो जारी तो शौ ख्याल सोचे सभी जवाब दे मुझे मां उठ ॾिनो पैसा मूंखे कौन मिला वरी भी रसूल मौला अली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछो बाबा सोचे समझी कुछ चई सही मां उठ ॾिनो पैसा मूंखे कोन मिलिया या शायद दे मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जो ॿियो तलवार हणी गर्दन हलाए क़त्ल करे छॾे वरी पोइ मां माण्हू शोर मचाया त अली माण्हू हर क़त्ल करे छॾे वरी शोर मचायो तो माण्हू हर को क़त्ल कयो भाई मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम आयो खुदा जो नुमाइंदो अल्लाह जो रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायद समझ में पूर्ण करना है तो ही रसूल अल्लाह के तरफा हमारे आसमानी खबरों तो बुझाए आयतों तो बुझाए अहकाम तो बुझाए हुक्म तो बुझाए हर हिजरी अल्लाह की तरफ हुक्म को तो हमने बुझाए उन्होंने किन रहे में कि शायद कौन कुछ रसूल बहुत देर थी शायद उन्होंने ईमान रखी उन्होंने के बिना पूछो के तो हाणे जॾहिं ॾिसो था त अल्लाह जे तरफ़ां नुमाइंदो आहे अल्लाह जे तरफ़ां आयतूं थो आणे अल्लाह जे तरफ़ां हुकुम अहकाम थो आणे रोज़े जा हुकुम थो आणे नमाज़ रोज़े जा ॿिया अहकाम आहिनि उन्हनि सभिनी हुकुमनि खे ॿुधाए थो पियो असां को एॾो शायदि कोन थो पुछे त शायदि केरु सही ईमान आहे तॾहिं हाणे हिन शख़्स जो ईमान रसूल ते कोन हुयो इन्हें करे रसूल के चैन सामने करे कूड़ो करे पियो खुदा जो हुक्म ही हो रसूल के जो कूड़ो करे वाजिब क़त्ल हाणे सही मौला जो फैसलो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चई अली अली वो फैसलो कयो जो लोहे महफूज में निकल गयो ये सोचण जी ॻाल्हि इहा आहे त बाक़ी असांजो रसूल ते अहिड़ो ईमान अहिड़ो ईमान आहे रसूल खे जेकॾहिं अहिड़ी सुञाणप असांजी हुजे हा रसूल खे सुञाणे सघूं हा रसूल खे मञूं हा रसूल जी ॻाल्हि खे हाणे इहो ई सबबु गुरू माता हिकिड़ी मिसाल ॾियां मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम
जंग की जेल में जंग के मैदान में सब गोली मौला रसूल के छड़े हरे रसूल के छड़े हरे बापे बच्चों रसूल मौला अली हिकड़ मौला अली सलाम हिकड़ बच्चों मौला अली सलाम रसूल जो दिफा करे यो खैर रोज तलवार का जख्म तन में पासन में काती आने ये मसलो ठहरियो रसूल अली का पूछे तो यार अली सब दुनिया तूने मौला अली फरमायो या रसूलल्लाह इकरार ईमान जो करे तो हाने तो के अकेलो सडे भनी नी काफिर एनो यकीन से रसूल दी जात है एनो रोटी यकीन हो जाए तो बोल है में आने से असा वड़ दी है उसका जेतरियों मजलिसों घड़ियों नफरतों बेदारियों की घड़ियों मजलिसन में इत्तेहाद इत्तेफाक होने खपे इते चावल दे गिरदे सबको मिलियो लायूस बाबा जो साईं है असा जो हाल कोने कोने के खुदा बड़ी बड़ी असा में बेशर्म है अना वो इतने थे वो अना समझ में कौन आयो तो रसूल के ईमान किए होने खपे अल्लाह के जिक्र के मुताबिक ही असा में तवज्जो ॾियण खपे और हाल में अल्लाह में वायदो भी करे आया हो उन्हें को भी अजा भी न हो पंहिंजे ज़िद दवा ते पंहिंजे में बिठायो ये माना अदा में समझी करे ॾिसो से ज़ात असा के पांत में केतिरो इत्तेफाक है इत्तेहाद आहे लेकिन खुदा वार वार असा के कोई सुनता है असा को पर समझण की दवा है तो समझ होता सब कुछ असा के खबर हाने ने ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद ये वाक़यात असा के समझाया तन उन्हें मौसम के इहो मालूम जो थे हकीकत में असा ये ना तो लगाए समुदा मौला हुसैन अलैहिस्सलाम करबला के मैदान में जेको कुछ भी कयो सब की खबर समझी भी विया एतिरो कयो त उन्हनि जे बावजूद भी अहिड़ियूं ॻाल्हियूं वरी बि हणी विया तारीख़ में करबला जे लाइ जो नामनासिब ॻाल्हियूं करे लिखण वारा अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखनि था पिया अॼुकल्ह पाण सम्झंदा न असांजी घणी मेजॉरिटी रोज़ नेट ते गुफ़्तगू हले पई नेट जा मुला आहियूं असां मुंहिंजी किताब जो हवालो किताब जो हवालो कोन्हे को कहिड़ी किताब ते पढ़ियो त ऐं हुकुम छा आहे बाक़ी नेट जूं ॻाल्हियूं उहो ई त चवे हाणे नेट पासां जनाबे इक़बाल साहब चयो आहे हदीस इश्क दुआ वसीयत हुसैन रज़ा कर तो दी करे इश्क जी ॻाल्हि जेका आहे न सारे इश्क खे केतिरो माण्हू दावा थो करे त मां अल्लाह सां प्यार रखां अल्लाह ॾे मुंहिंजो हुकुम आहे अल्लाह ॾे मुंहिंजो रुजू आहे केतिरी दावा थो करे जेको पोइ बि मौला हुसैन मुसलमान शायदि मौला ॾिसे थो हदीस इश्क दो बाबस ॿ बाब हिकिड़ो हुसैन करबला में लिखी वियो हिकिड़ो बाब जनाब ज़ैनब शाम हाणे जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा केतिरो छा था सम्झो उलमा लिखियो आहे त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो कैद थी घर खां ॿाहिरि निकिरणु इहो क़त्ल जे बराबरि
मर्द न हुयो इन करे बची वियो लेकिन ही असल में जनाब ज़ैनब जो ख़त एतिरो करे लोगों को समझाए चवण में चई हाणे जे अंदाज़ो लॻायो ॿियो न यज़ीद जी दरबार में जनाब सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सभिनी खे वाज़े करे दसियो आहे ऐं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा यज़ीद जी दरबार में यज़ीद जो माहौल यज़ीद जी शाही यज़ीद जो मुल्क यज़ीद जो ॻोठ उनके बावजूद भी जनाब सैयदा ज़ैनब सलामुल्लाह फरमाए थी अमरुल अदल यबनतुल अक़वा ए मुझे नाने जे आज़ाद कयल जा औलाद या अदालत आहे जो तुंहिंजो पंहिंजो घर वारो पंहिंजो मायूं घर में बंद करे वेठो आहे औलाद रसूल के बाज़ार में घुमाए थो पियो जिते हर शरीफ़ ऐं कमरो हुननि खे ॾिसणु थो अचे या औलाद आई अॻ में ई तव्हां मुंहिंजे नाने जी औलाद आज़ाद कयल मां हुयो तव्हां हर जॻह एहसान जे बारे में असां त एहसान कयो आहे त असांखे रसूल आज़ाद कयो हो अॼु असां अवां एहसान में बदिलो एहसान वो तो कयो पर रामो या सामने दरबदर बाजार में हर जगह चढ़ते यही सब हमारे जमाने जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा यो तो कुछ चाहिए अयोले राबो बुधाए थी दसा जो हाल शाह जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा आया जी अंदाज़ो लगायो फातिहा आम तरीके का फातिहा कैसे हुआ जनाब ज़ैनब के जिसो कैद छुटण जॾहिं इलाज सज्जाद अलैहिस्सलाम खे त तुंहिंजी कैद आज़ाद थी वई वञ आज़ाद थी न खपे मौला सज्जाद चए थो मां कैद न खपे छो से बसि टुपी खां पुछां टुपी खे आज़ाद कयो कंदे छा कंदासीं हली जनाब ज़ैनब के घर में रोयो खानो मौला सज्जाद जो हुक्म थी फरमाता या सौदा सज्जाद के कारो करतो फिर प्यारा माराए तथा वो शाम की कौन औरत न रही जे पुरसों नंढो हुजे जनाब ज़ैनब इहा है फतह कामयाब इतनी कामयाबी हासिल करण खां पोइ जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हाणे जॾहिं उतां वञण वारी थी आहे जनाब सज्जाद पुछे थो त हलो ने कहिड़े पासे हलो ने सकीना वारे पासे सकीना पुछंदी रहंदी किथे आज़ाद थींदासीं किथे गोटा हकीकत असांजे पासे आहे ज़ुल्म तव्हांजो बेनिहा अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ तव्हां फेर अॼु बि फेर अॻे बि फेर मजलिसुनि जो इन्हनि जो असुलु रवायत इहो हुअणु खपे त ईमानदारी इतिहाद ऐं उसूल कानून अहल बैत जो कानून अहल बैत जी दावा साबित रहे